नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे स्पोर्ट्स ग्राउंड में मुस्तहक औरतुनि ऐं ख़ानदाननि खे मुआशी तौर मज़बूत करण लाइ असांजो ख्वाब हर घर खुशहाल जे उनवान सां हिकु पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई, जंहिं में मुस्तहक औरतुनि ऐं यतीम न्याणियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते क़ौमी असैम्बली जे मेंबर सरदार अहमद बख्श खान महर ख़िताब कंदे चयो त इलाइक़े जे मुस्तहक ख़ानदाननि खे मुआशी तौर मज़बूत ॾिसणु चाहियूं था। उन सिलसिले में ज़िला इंतज़ामिया जे ताउन सां मेरिट जे बुनियाद ते घोटकी तालुके जे बेवा औरतुनि ऐं यतीम न्याणियुनि में सिलाई मशीनूं विराए रहिया आहियूं त जीअं हू पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि, जॾहिं त मुस्तहक ख़ानदाननि में सोलर प्लेटूं ऐं पखा पिणु फराहम कया पिया वञनि, छो त वधंदड़ महांगाई सबबि आम माण्हू बिजली जा ॻाढ़ा बिल अदा करण जी ताक़त नथो रखे। हिन चयो त असांजो मक़सदु आम माण्हुनि जा ऐंज घटि करणु आहे। उन सिलसिले में हर घर खुशहाल जो प्रोग्राम शुरू कयो, जंहिं तहत वक्तन ब वक्तन सर्वे करे हक़ीक़ी मुस्तहक ख़ानदाननि खे मुआशी तौर मज़बूत करण जी कोशिश करे रहिया आहियूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला ख़िताब कंदे चयो त ज़िला इंतज़ामिया इलाइक़े जे मुस्तहक ख़ानदाननि जा बुनियादी मसइला हल करण जी कोशिश करे पई। हिन ॿुधायो त MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर जे हिदायत मुताबिक़ निज मेरिट जी बुनियाद ते इंतहाई ज़रूरतमंद बेवा औरतुनि ऐं यतीम न्याणियुनि जी चूंड कई वई, जिन खे 150 सिलाई मशीनूं फराहम कयूं वयूं आहिनि। अहिड़ी रीति मुस्तहक ख़ानदाननि में 114 सोलर प्लेटूं ऐं 114 सोलर पका पिणु फराहम कया विया आहिनि। तक़रीब में असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज़ अहमद हालेपोटो, सदाम हुसैन आराई, मुख्तियार कार, शाहिद हुसैन दाऊद, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर रज़ा हसन खोसो ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।